इहा धरती जेका कुदरत जे अनमोल खज़ाननि मां हिकु आहे। अल्लाह ताला इंसान खे अशरफुल मखलूक़ात बणाई, पर उन जा क़ाइदा ॿुधाया। इंसाफ़, अदल, ईमान, अमल, इहे सभु इंसान जा अमली जुज़ा आहिनि, जेके जीअं गाॾी बिना ड्राइवर जे कहीं न कम जी, ईअं ई अमल बिना इंसान, छो त हर हिक खे पंहिंजे अमलनि जो हिसाब ॾियणो पवंदो। नंढड़ी ग़लती इंसान खे एतिरो त किराए थी जो हू पंहिंजो अक्स ॾिसण खां पोइ कंहिंखे बि मुंहुं ॾेखारण जहिड़ो बि नथो रहे। ईअं ई ही कहाणी आहे ॿिनि भाइरनि जी, जेको हिक ॿिए सां हद खां वधीक प्यार त कनि था, पर उहो प्यार अॻिते हली नफ़रत में बदिलजी थो वञे। एतिरो नफ़रत में बदिलजी थो वञे, एतिरो नफ़रत में बदिलजी थो वञे, जो इन्ही खां वधीक को बि हिसाब नाहे। हीअ कहाणी अॻिते हली केतिरो रंग थी लाहे। तूं वॾो आहीं मुंहिंजा अल्लाह, तूं वॾो आहीं मुंहिंजा मालिक, तूं वॾो आहीं। तूं कुल्ले शइ क़दीर आहीं मुंहिंजा मालिक। तूं जो वक़्तु गुज़ारी अमन सां गुज़ार मुंहिंजा मालिक। पंहिंजे प्यारे हबीब सोने मोहम्मद मुस्तफ़ा जे सदके मुंहिंजी दुआ क़बूल फरमायो। आमीन। इल्लल्लाह। अस्सलाम वालेकुम अदावरा। वालेकुम सलाम मुंहिंजा शेर भा। वे शुक्र मालिक शइ। अदावरा, मूं ॿुधो आहे त वकील आयो, ख़ैर त हुयो न? हा हा आयो हो, बस थोरो ज़माने जो कमु हुयुसि या को फाइल खणी आयो? ख़ैर, जेकॾहिं तव्हां ॿुधाइण नथा चाहियो त अव्हां जी मर्ज़ी। मूंखे लॻे थो त कमदार सचो आहे, तॾहिं त शहरयाल मूंसां सही ॻाल्हि कोन थो करे। पर ख़ैर, मां बि शेर आहियां, शेर। दुश्मन खे कच्चो खाइण वारो, कच्चो खाइण वारो। छा तो सोची शेर खान? अदावला कुछ कोन पे सोची, केरनि ख़्यालनि में गुम थो थी वञे। बस थोरो ईअं लॻे थो त तोखे बि ज़माने जा टेंशन खाई विया आहिनि।
वॾा आहियो जीअं सम्झो। मौला हयाती ॾेई घबराइण जी का बि ज़रूरत न आहे। तूं ऐश कंदो त ऐश, मां आहियां न। तुंहिंजी ख़ुशी में त मुंहिंजी ख़ुशी आहे। ये तो तव्हांजी वॾी महिरबानी आहिनि वॾा। तव्हांजी शफ़क़त जो हथ न हुजे हा ही शेर खान अलाए किथे हुजे हा। अदापो चङो मां हलां पियो। हा हा चङो। तव्हां ॿई वञो ऐं सेठ चंदर जे पुट खे अगवा करे अचो, पर यादि रखिजो जेकॾहिं नाकाम मोटियो त मूं वटि तव्हां जे लाइ सिर्फ़ हिकु ई इनाम हूंदो, कुत्ते जो मौत। वञो। हाज़िर सरदार। छा यादि कंदे सेठ चंद्र, तो बि घणनि ई माण्हुनि खे रत रुआरियो आहे, पर हाणे नादर खान रुगो ऐं रुगो तुंहिंजी अखियुनि में रत जा ॻोढ़ा ॾिसण थो चाहे। रत जा ॻोढ़ा। छो त नादर खान बेले जो शीहो, जेको बि नादर खान सां उचाईंदो उहो टुकर टुकर थी मरंदो। टुकर टुकर। शिकार अचे थो बचल, होशियारी कजां। हा वॾा असां होशियार आहियूं। अरे बचल। हा सरदार। लाए सेठ वारे पुट खे। हाज़िर सरदार। असां नाकाम न कामयाब थी आया आहियूं। सरदार जे तव्हां हुकुम उहो करे आयासीं। अड़े पोइ हिन जूं अखियूं छो बचियूं अथव? जे असांखे ॾिसंदो त असांजो कहिड़ो आऊंठो पटींदो। खोलियो अखियूं। हाज़िर सरदार। घटि कर रे। ॿुधो ॿुधो त मैं पी के ॾाढो प्यारो आहीं। हाँ जेकॾहिं तुंहिंजे पीउ पैसा सुठा न ॾिना त मुंहिंजो तोसां वाइदो आहे त तोखे जेका गोली हणंदुसि उहा सुठे नसुल जी हूंदी। बची चलियसि।
करे ही त चवंदो आहियां त नादर शींहं आहे शींहं जेको बि नादर खान सां टक्कर खाईंदो उहो टुकर टुकर थी मरंदो मोला अहिड़ो पुलिस ऑफिसर पैदा कर जंहिंसां विढ़ण में नादर खान खे मज़ो अचे छो त मुंहिंजी राइफल हमेशा खां वठी पुलिस जे रत जी प्यासी आहे पर मालिक हिन हथियार जे हथां कंहिं ईमानदार ऑफिसर जो रत वहराए त जीअं नादर खान खे मज़ो अची वञे इंस्पेक्टर आमिर वॾियूं चौकियूं पियो हणाए धाड़े नादर जी हद में अड़े इहो न पियो सोचे त उते ड्यूटी बि त असांजी हूंदी न असांजी ॾाढियूं हमदर्दियूं पियो करे ग़रीबनि सां ॾाढियूं हमदर्दियूं पियो करे ग़रीबनि सां साहब वॾा असांखे वंड कराइजा नादर धाड़ियल साईं असांजो तरत पाए छॾियो आहे रोज़ फुरूं थो करे कॾहिं डाटसन थो पुरे कॾहिं मज़दा थो पुरे कॾहिं मोटरसाइकिलूं थो पुरे असां त एॾो बेज़ार थी विया आहियूं एॾो त बेज़ार थी विया आहियूं त असां वञूं त वञूं काॾे नादर अड़े शरीफ़ माण्हू जे मथां इल्ज़ाम तो हणी मूंखे त तूं तो धाड़ लॻी तूं तो ॾोहारी लॻी ही बि मूंखे ॾोहारी लॻी अड़े तव्हांखे शर्म कोन थो थिए हिकु शरीफ़ माण्हू जे मथां इल्ज़ाम था हणो सिपाही कहिड़ी हथियार अड़े तव्हां अरे कीअं हिकु शरीफ़ माण्हू जे मथां इल्ज़ाम था हणो मुंहिंजो नालो इंस्पेक्टर वसीम आहे ऐं वसीम वासिंग नांग आहे वासिंग नांग डंग हणे त थॾे थींदा हाणे मां वॾे सां मिली अचां